मीरपुर खास सिविल अस्पताल में नर्सुन के जिनसी तौर हिसाइण ऐं इल्ज़ाम हेठायल डॉक्टर रमेश होतियाणी के मारकुट वारो मामलो अञा ताईं हल न थी सघियो आहे। DHO हेल्थ पारां जोड़ियल 5 रुकनी जांच कमेटी जांच शुरू करे छॾी आहे, जॾहिं त सिविल सर्जन जी कमेटी रिपोर्ट तैयार करे अख्तियारियुनि हवाले करे छॾी आहे। डॉक्टरनि पारां डॉक्टर रमेश ते तशद्दुद खिलाफ़ ड्यूटियुनि जो बाइकाट करे सिविल सर्जन जी ऑफिस के तालो हणी एहतजाज कयो वियो। सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे डॉक्टर चयो त डॉक्टर रमेश ते ॿाहिरियनि माण्हुनि हमलो करे खेसि ज़ख़्मी कयो। पुलिस केस बि नथी वठे। हुननि चयो त डॉक्टरनि खे तहफ़ुज़ मिलण ताईं संदन एहतजाज जारी रहंदो। इहो मामूल हिकिड़ो थी वियो आहे। कॾहिं डॉक्टर कॾहिं पैरामेडिकल जे कंहिं माण्हू खे आने बहाने जेकॾहिं कोई इमरजेंसी में को मरीज़ अचे थो, डॉक्टर मसीहा आहे, डॉक्टर कोशिश करे थो बचाइण जी, जे नथो बची सघे त पोइ सुभाणे ओॾीमहिल इहो थिए थो, इहे रिवायत हिते रही त उते ज़दोकोब कयो वञे थो, असांजे स्टाफ खे असांजे डॉक्टरनि खे हिरासां कयो वञे थो। सिविल अस्पताल जे नर्सुनि पिणु डॉक्टर जी एहतजाजी कैंप आॾो कैंप क़ाइमु करे एहतजाज कयो। यंग नर्सिस एसोसिएशन सिंध जे सदर एजाज़ कलेरी, गुलनाज़ ऐं ॿियनि चयो त मामले जी जांच लाइ जोड़ियल कमेटी खे हू क़बूल नथा कनि। सिहत खाते में डॉक्टर, नर्सूं ऐं पैरामेडिकल स्टाफ गॾिजी कमु कनि था, तंहिं करे कमेटीअ में टिनी धुरियुनि जा माण्हू शामिल कया वञनि। मैं ऑन द ड्यूटी थी तो डॉक्टर रमेश ने मेरे साथ सेक्सुअल हैरेसमेंट की है और उसका मुझे तशद्दुद का निशाना बनाने की कोशिश की। मैं वहाँ से भागी, लेकिन मुझे डॉक्टर फिदा और वहाँ के जो डॉक्टर्स थे उन्होंने मेरा कोई साथ नहीं दिया, ना किसी स्टाफ ने साथ दिया। फिर CS के बाद जब इंक्वायरी के लिए मैंने एप्लीकेशन दी तो उस एप्लीकेशन के तहत मुझे धमकियां मिलना शुरू हुई, जिसके तहत हम दोबारा जब OT में किसी काम के गए तो उस डॉक्टर ने मुझ पर तशद्दुद किया, मारपीट की, लाते मारी, मुक्के मारी। सिंध में सिंध जूं न्याणियूं अॼु महफ़ूज़ न आहिनि। इहा हिकु अलमनाक वाक़ियो आहे ऐं असां हिनखे कंडम कयूं था ऐं डॉक्टर रमेश जेको आहे उनखे फिलफोल मुअत्तल कयो वञे, असांजी डिमांड आहे। डॉक्टर ऐं नर्सुनि जे तकरार जो अज़ालो मरीज़ भोगे रहिया आहिनि। 2 ॾींहनि खां सिविल अस्पताल में OPD जे बाइकाट सबबि मरीज़ ऐं संदन वारिस सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि ऐं मजबूरीअ खां ख़ानगी अस्पतालुनि ॾांहुं वञण ते मजबूर आहिनि। कोन्हे मुंहिंजो थियो, छा था चवनि? चइनि था कोन था करूं। हा अचनि ई कोन था। हा काल ई आयसि, अॼु ई आयसि, मुंहिंजो इलाज कोन्हे थियो। सुबुह जो आयल आहियूं पहिरीं बस में फुलड़ी खां। न को मुंहिंजो ओही आहे, न को वाही आहे, न को बचो आहे, न को ॿार आहे। मुंहिंजा बचड़ा अॻे ॾिसंदा हा, लिखी ॾींदा, टेस्टूं लिखी ॾींदियूं। सुबुह खां वठी ईअं वेठा आहियूं, डॉक्टर हड़ताल ते वेठा आहिनि, असां ईअं काड़े में बीठा आहियूं, उन्हनि खे चांहियूं पाणी मिलनि पिया, असां ईअं सुबुह खां वठी मरीज़नि वारा परेशान आहियूं, को पुछण वारो ई कोन्हे। सिहत खाते खे घुर्जे त डॉक्टरनि ऐं नर्सुनि विच में पैदा थियल तकरार जे ख़ात्मे लाइ तकड़ा ऐं अमली कदम खणे सिविल अस्पताल में कार वहिंवार शुरू करायो वञे त जीअं ग़रीब मरीज़नि खे इलाज जूं सहूलियतूं फराहम थी सघनि। कैमरामैन एजाज़ सां नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़, मीरपुर ख़ास।